जश्न आज़ादी मुबारक। पाकिस्तान असांजे वॾड़नि जी अज़ीम जिदोजहद, लासानी कुर्बानी ऐं बेमिसाल अज़म जो समर आहे। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो विज़न मुताबिक़ एक मज़बूत, जमहूरी, खुशहाल ऐं तरक्की याफ़्ता पाकिस्तान जी तामीर असां सभिनी जी गॾियल ज़िम्मेवारी आहे। अचो थे न आज़ादीअ जे ॾींहं ते इहो अहद करियूं त असीं इत्तिहाद, जमहूरियत, रवादारी ऐं ख़िदमत ख़ल्क़ जी जज़्बे सां वतन अज़ीज़ जी तरक्की, खुशहाली ऐं इस्तेकाम लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। पाकिस्तान ज़िंदाबाद। पारां ज्ञानचंद इसराणी, मशीर वज़ीर आला सिंध बराए बहाली खातो हुकूमत सिंध।